ज़हर ज़िंदगी मूं खेरू खे चई छॾियो आहे त अॼु राति ओठे जे घर में घिड़ी हिन छोरी कलसूम खे मारे छॾ। बोतारा भला छोरी खे मारण ज़रूरी आहे छा? मिठल जेकर छोरी वात खोलियो न त वॾो गंत थींदो। थी सघे तो त उन वात खोले छॾियो हुजे। जेकर छोरी वात खोले हा न त इहे ओठे वारा चुप करे कोन विया न, होश विञाए विया न। पर मूंखे ईअं थो लॻे त छोरी अञा वात बंदि कई वेठी आहे, हिननि खे कुझु बि न ॿुधायो अथई। बोतारा मतां छोकिरी कूड़ हणी जान छॾाई वई हुजे। परवेज़ अॻियां ओठो आहे, ओठो वॾो खिलाड़ी आहे। जेकर अञा ॿियो को हुजे हा न त पोइ असां बि माठ थी वञूं हा। जेसीं ताईं छोरी खां पूरी हक़ीक़त मालूम न कंदो न तेसि ताईं माठ करे कोन वेहंदो। बोतारा पोइ तव्हां छा था सम्झो? खेरू छोरी खे मारण में कामयाब थी वेंदो? खेरू कॾहिं बि छोरी खे कोन मारींदो। सरकार, जॾहिं तव्हांखे ख़बर बि आहे त खैरू उन छोरी खे कॾहिं कोन मारींदो, पोइ इहो कमु तव्हां खैरू जे हवाले छो कयो? रेज़न खेरू खे पूरी पूरी पक आहे त मां हिन छोरी खे माराईंदुसि। हाणे इहो खेरू छोरी खे भॼाइण जे चक्कर में ओठे वारनि जे घर जा चक्कर काटींदो, पोइ असांजे मथां कंहिंजो बि शक कोन थींदो। मां इन करे इहो वज़न खेरू जे मथां रखियो आहे। जेकॾहिं खेरू छोरी खे ख़तमु न करे न त पोइ रहज़न इहो कमु तव्हांखे करिणो पवंदो। पंहिंजे हमराहनि खे वठी वञ रहज़न। राति जीअं ई खेरू ओठे जे घर तरफ़ वञे त पोइ तोखे छा करिणो आहे इहो तोखे सभु ख़बर आहे। यार ईअं कर, तूं वञ घरां मानी खणी आ त मां थोरो वण हेठां वञी सुम्हां थो, ॾाढो थकिजी पियो आहियां यार। तो खां वधीक मूंखे बरो अथई। मां घर कोन वेंदो मां मानी खणण, तूं पाण वञ या 2-3 मिंट सब्र कर। अधी बाबा या मामा के न के थींदो न मानी खणी। अधी ऐं बाबा खे जेकॾहिं अचिणो हुजे हा न त सवेर अची वञे न, हींअर हुननि जो इंतज़ारु अजायो आहे। तूं वञ मानी खणी आ। होदा पोइ भला तूं वञ मानी खणी आ, मां वञी 2-3 मिंट जेल सिधी थो कयां। वॾो ॾींहुं भागो कमु तां लटी हेॾो तप चढ़ियो पियो अथई। वञ सुम्ह, मां पाण वञी मानी खणी थो अचां। जल्दी अचाए मतां पोइ वरी 8-10 ट्रकड़ियूं खणी हल वञे। हल हल हाणे हल। अहिड़ी ख़बर हुजे हा त राणे खे बि वधियूं चा पोइ बणी ॿ हथ त थियनि हा न। छा थो सोचे रब न, अॼु मल्ला मुकाबलो न कंदे छा? मुकाबलो कबो, वाह जो कबो साईं। पर यार तव्हां ॿ ॼणा लठिन सुधा, मां अकेलो, ॻाल्हि ठहे कोन थी। ॿ न पूरा 3। 2 न 3, इहा त पोइ सरासर नाइंसाफ़ी आहे। मां कोन विढ़ंदुसि। हा अॼु तोसां इंसाफ़ थींदो। इंसाफ़, अहिड़ो इंसाफ़ जो तूं ज़िंदगी भर यादि रखंदे। अड़े ॾिसो छा था, अहिड़ो कुटियोसि जीअं उठ पतण ते कुटबो आहे। मारे छॾ मूंखे। जेकॾहिं मां बची वियुसि न त तो ज़िंदा कोन बचंदे। मुंहिंजो नालो आहे ओठो, हणंदो आहे सोटो, अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेकटी न करे।
तव्हां हिते बि अञा था कचहरियूं कयो। ॿारनि खां मानी केरु खणी वेंदो? उन्हनि खे बुख लॻी हूंदी। मां चवां थो त अॼु धीउ पछाणी खणी वञे। न न बाबा, मां कोन थी वञा, पाणी खणी वञ। लॻे थो त मूंखे ई वञिणो पवंदो। वञा थो। रबनारा हिनमल किथे? चाचा, राणो उनखे शहर खणायो आहे ऐं मूंखे मोकिलियो अथई त बाबा खे चओ पैसा खणी अस्पताल पहुचे। जल्दी कर, पैसा खणी आ त मां शहर निकिरा। मालिक साईं तूं मुंहिंजे बचड़े ते रह। भाई देखी या अल्लाह रहम कजा मुंहिंजे भाइरनि ते। बाबा कोन मुड़िया ओठे यारा बाबा साईं, कोन मुड़िया। जेसि ताईं इहो ओठो पंहिंजे घर सां गॾु रबन वारनि जे घर खे बर्बाद न कंदो, तेसि ताईं कोन मुड़ंदो। मूंखे इहो ॿुधाए, रबन खे धक घणा त न आहिनि लॻा? साईं ओठे यारा पंहिंजे पर में रबन खे मारे चुका आहिनि। जेकॾहिं हूंदसि हयाती त बची वेंदो, पर रबन जो चढ़णु मुश्किल आहे। सॼो मसइलो इन छोकिरीअ जे करे थो थिए। जेसि ताईं इन छोकिरीअ जी शादी न थींदी तेसि ताईं इहो मसइलो हल कोन थींदो। साईं इहो छोकिरी जो भाउ खाइण जे चकर में आहे। ओठे वारनि खां अलॻि थो फुरे ऐं रबन वारनि खां अलॻि थो फुरे। इन्हीअ करे त पंहिंजी भेण जी शादी नथो कराए। छोजो गुलाम खे ख़बर आहे त जेकॾहिं मूं पंहिंजी भेण जी शादी कराई त मुंहिंजो खाइण पीअण बंदि थी वेंदो। अदा वॾा, जेकॾहिं ही घर ख़ाली कयूं त पोइ न इहो जो छा कयूं? घर खाली कोन कंदासीं, बाक़ी रही या निभागी इन जी कबर इन घर में अॼु था ठाहियूं। मूंखे मारण सां तव्हांजा मसला हल थियनि था ऐं तव्हांखे दिली सुकून मिले थो त मूंखे भले मारियो। तूं ज़रूर मरंदी, पर उन खां पहिरियां तोखे सॼी हक़ीक़त ॿुधाइणी पवंदी। जेके ही तूं गुल खिलाया आहिनि उन जी पूरी तफ़सील ॿुधाए, न त तोसां अहिड़ो हशर कंदासीं जो तूं मौत लाइ दुआऊं घुरंदी न, उहे बि क़बूल न थींदियूं। अदा मां त चवां थो राणे खे लेटायूं आ, ॿई थियनि आ खट भेड़ो ऐं पोयां केर बि भॼ डुकारो कोन रहे ना। अञा ई न सुधरिया त उन खां पोइ राणे जो नंबर हूंदो। जे अञा ई न सुधरिया त पोइ इन पिणस खे लेटाईंदासीं। हाणे माठ करे कोन वेंदासीं जेसीं ताईं इहे चरिया खरिया सुधरंदा न। अदा वॾा, मां त चवां थो रबन जे अस्पताल अचण खां अॻु में ई मुंहिंजो निकाह कराए छॾ, बाक़ी काज पोइ थींदा। इहा ॻाल्हि लख जी कई अथई। जीअं ई निभागो अस्पताल खां वापसि अचे ईअं ई वरी हिकिड़ो ॿियो दिलि वारो धक लॻेसि। मां हींअर ई गुलाम सां थो ॻाल्हायां। डॉक्टर साहब का ख़तरे जी ॻाल्हि त कोन्हे। असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कयूं पिया, तव्हां सिर्फ़ु दुआ कयो। डॉक्टर साहब, असांजूं दुआऊं त पंहिंजे बचड़े सां गॾु आहिनि, पर जेकॾहिं ज़रूरत हुजे त असां पंहिंजे बचड़े खे ॿाहिरि खणाए वञूं। ट्रीटमेंट इहो हलंदो, मूंखे तमामु खां वधीक दुआउनि जी सख़्त ज़रूरत आहे। हा डॉक्टर साहब, इहो त आहे। अदा, कोई अब्बास जी शादी जी तारीख़ रखो। सब ॿुधो, शादी बि कबी, दुआ कयो त ख़ैर थी वञे। अदा खुदन तूं मूंखे इहो ॿुधाए त रबन ऐं ओठे वारनि में कहिड़ी ॻाल्हि ते छेड़ो थियो आहे? इन्हनि ॿिन्हिनि जे विच में का बि ॻाल्हि कोन्हे, हरू भरू विढ़िया पिया आहिनि। पर ही जहिड़ो मीरां तां थियो आहे। अब्बास सही थो चवे, जी गुलाम पंहिंजो घर छॾे ओठे वारनि वटि वञी रहियो आहे न, तीअं इहो तकरार वधी वियो आहे। फुफी हू भल पाण में विढ़ंदा रहनि, तूं इन छोकिरी जो संग मूंखे वठी ॾे। मूंखे हाणे ॿुध सांड्रे मोहांडा, तूं त हुननि जे लाइ गुरड़ी बि नाही, शादी कंदो। हाणे ॿुध, जे वरी नालो खयो थी न त तोखे पूरो करे छॾींदई, ऐं असीं बि तोखे छॾाए कोन सघंदासीं। हा, इहे ओठे वारा ऐं रबन वारा सघारियूं धुरियूं आहिनि जो पाण में हिक ॿिए सां मुंहुं ॾिनियूं था अचनि। असां हुननि जे लाइ सहे जी खल वांगुरु आहियूं, उहे असांजी खल लहण में देरी कोन कंदा। ॿुधुई छोरा ॿुधुई, अञा इन छोरी सां शादी कंदे? तोबा बाबा तोबा, मूंखे दिया ख़बर कोन्हे इन छोरी जे पोयां एतिरी बाहि भरियल आहे। मुंहिंजी तोबा, मुंहिंजे पीउ जी बि तोबा। अरे मुंहिंजी तोबा छो? या अल्लाह, मुंहिंजे बचड़े जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे। अम्मा, मुंहिंजो भाउ शींहुं आहे शींहुं, उनखे ओठे वारा कुझु कोन करे सघंदा। उन्हनि जा अदा के केतिरा बि धक छो न लॻल हुजनि,
पर ॾिसजां अम्मा राति जो इंशाअल्लाह अदा खे होश अची वेंदो ऐं अदा ॻाल्हाईंदो असां सां। मालिक कंदो अम्मा, पर ज़ालिमनि त वसा न आहे घटायो। निभागनि अहिड़ा त धक हया आहिनि हुनखे। अम्मा ओठे वारा त पंहिंजी तरफ़ां अदा रबनि खे मारे चुका आहिनि, पर मालिक भलाई कंदो। अम्मा तूं ॾिसंदीअ तमामु जल्द अदा खिलंदे खिलंदे अस्पताल मां वापसि घर ईंदो। आमीन। अल्लाह कंदो ईअं ई थींदो। छेड़ो वॾो थियो आहे। हा जेकॾहिं रबन मरी थो ख़ैर को रदा, जेकॾहिं रबन खे कुझु थियो त जहिड़ी मां बि रही सघंदसि। जेकॾहिं तुंहिंजी शादी लुकमान सां पई थिए त पोइ तुंहिंजो रबन जे लिहाज़ छो पियो फाटे? अदी तूं भले रबन कती वत, पर मां तुंहिंजी शादी लुकमान सां कराईंदुमि। छा सम्झाई? जेकॾहिं तूं इन शादीअ खां इनकार कयो त मां कसम खणी थो चवां, मां पंहिंजो पाण खे गोली हणी मारे छॾींदुसि, पर तूं मुंहिंजे लाश ते बि रबन सां शादी कजाए। इहा तुंहिंजी धमकी मेरा मथां असर करे वई। जेकर रबन मरी थो पवे पोइ इन केस में ओठे वारनि खे अची वेंदी पाई, पोइ असां ॿिन्हिनि धुरनि मां बिल्कुलु आज़ाद। ऐं पोइ वरी असां मीरा जे लाइ लखपति रिश्तो हथ करे वठंदासीं। असांजे लाइ वरी टी वाट खुली पवंदी। बस दुआ कर त रबन मरी पए, पोइ ॾिस जाए कीअं तो तमाशो थिए। लुकमान जी अदा। कलसूम खे अंदरे कमरे में बंदि करे छॾियो। अदा ऐं हा, ॿाहिरियों गेट सॼी राति खुलियल हुजे। पर अदा ॿाहिरियों दर खुलियल आहे, उहो छो खुलियल हुजे? दुश्मन ईअं न सम्झे त असां ख़ौफ़ज़दा आहियूं। मां ऐं क़ुर्बान सुम्ही था पऊं ऐं तूं सॼी राति पहरो ॾींदे। ऐं हा, जॾहिं थकी न त तूं क़ुर्बान खे उथारजां। अदा जेकॾहिं कोई घर में दाख़िल थिए त पोइ सिधी सीने वारी हणजांसि। अदा वॾा, जेको तव्हांजो हुकुम उहो ई थींदो। सिधियूं सीने वारियूं गोलियूं हणंदोमांसि। आराम कयो, मां पारो जा थो। बाबा यादे के दोष तो अचे। तो छा समझो राणा त इन ओठे वारनि जा डंठा मूंखे पूरो महीनो पियोसि रखंदा। पुट अलाह तोखे हयाती ॾिनो, असांखे त साह ई सुकी वियो। बाबा तव्हां अजायो परेशान पिया थियो। दान्या चई तो असां परेशान था थियूं। ये ओठे वारा त तोखे मारे चुका हुया। इन ओठे वारनि सां बि मुंहुं ॾींदासीं, रुगो ख़ैरनि सां हितां हलूं। पुट डॉक्टर चयो जेकॾहिं होश अची बि थो वञे न तॾहिं हफ़्तो खनि हलण जहिड़ो न रहंदो। बाबा तुंहिंजी दुआ खपे। ॿिनि टिनि ॾींहंनि अंदरि तूं मूंखे इन ओठे वारे जे पोयां डोड़ंदो ॾिसंदे। क़ुरान अंदर में बाहियूं आहिनि, बाहियूं। जेकॾहिं न उथण जहिड़ो हुजां त तूं मूंखे हींअर ई इन ओठे वारे जे पोयां ॾिसी आ। पुट जहिड़े जो अंजाम ॾिसी चुका हो, अञा बि नथा मुड़ो। बाबा मुड़ंदासीं, पर पलांद करण खां पोइ। तव्हां पलांद कंदो, हू वरी तव्हांखे छॾे ॾींदा। बाबा पलांद मथां पलांद कंदा रहंदासीं, पोइ जेको थियो। पुट मूंखे त पक्का तव्हां थकजण वारा न आहियो, बाक़ी ओठे वारा थकजी मुड़ी वञनि त उहा बि ॻाल्हि। हा ॿिनि ॻाल्हियुनि खे छॾ तूं। हाणे वञी अम्मा यदी खे ॿुधाए त ते रबन खे होश अची वियो आहे, हुते परेशान थिया हूंदा। वञ जल्दी वञ। हा वञा थो, अलाह से हयात ॾींदुसि। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहे निभागा अधु राति जो असांजे ॻोठ में धिका खाइण छो आया। अदा खणी जो खेरू रटाए वियो, पर पक आहे त आयो असांजे ॻोठ में कंहिं ॾोह जे बहाने। हेरो खे शायदि मुंहिंजे हिते अचण जी ख़बर पइजी वई आहे, मूं सां मिलण थो चाहे। अदा किथे ईअं त न आहे?
अद्दी जी वापसी जी ख़बर खेरू के पइजी वई हुजे। तुंहिंजो अंदाज़ो बिल्कुलु दुरुस्त आहे। इहो निभागो असांजे ॻोठ में वते तो तॾहिं धिका खाईंदो। अदा पोइ हाणे छा सलाह आहे? ॿीहर जेकॾहिं हिते नज़र अचे त इन निभागे जूं टंकूं ॿाहूं भञी चोरी जे केस में चालान था कराए छॾियूंसि। हिकु चक्कर नज़र में अची वियो आहे अदा, हाणे एतिरो जल्दी हिते जो रुख न कंदो। वॾो निभागो अथई कुर्बान, ही मुड़ण वारो ई न आहे। जेसी ताईं इन सां ॿ हथ न थींदा न, ही कोन मुड़ंदो। अदा जेकॾहिं इहो खेरू ॿीहर असांजे ॻोठ में नज़र आयो न त मुंहुं लहंदो। उन निभागे जा हद कुद भञी छॾियो आहे। जीअं खैरू खे ॾिसी ॻोठ जा ॿिया माण्हू बि इबरत वठनि त ओठे जे घर ते निगाह करे ॾिसण जो अंजाम छा थींदो आहे। छो त मुंहिंजो नालो आहे ओठो, अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेकती न करे। तूं शायदि इहो सोचींदी आहीं त मां तोसां साड़ कंदी आहियां, ईअं न? मां त कॾहिं बि ईअं न सोचो आहे, पर तूं मूंसां साड़ कंदी आहीं तॾहिं त चवीं थी। मालिक मूंखे साड़ खां बचायो आहे। जेकॾहिं तूं इहो नथी सोची त पोइ हर वक़्तु इहो मुंहुं छो थी सुजायूं वती? वक़्तु गुज़ारण जे लाइ मां घर जो कमु कंदी आहियां। जेकॾहिं के नौकर जे आसरे वेही रहां त तो जीअं मुंहिंजो बि वक़्तु ॾुखियो गुज़रंदो। आख़िर तोखे मूंसां मसइलो कहिड़ो आहे? मां जेतिरो चाहियां थी हिन घर में मसइलो न थिए। जहिड़ो त परे जी ॻाल्हि, मां त तोसां ॻाल्हाइण बि पसंदि नथी कयां। मूं आख़िर छा कयो आहे तुंहिंजो? जेकॾहिं असां पंहिंजनि घरनि में पीउ माउ वटि हूंदा हुआसीं त उतां जो माहौल अलॻि हुयो। जेकॾहिं तूं में ऐं मूं में इहे इख़्तिलाफ़ हूंदा न त इहे इख़्तिलाफ़ मर्दनि ताईं वधी वेंदा। पर जेकॾहिं तूं ऐं मां हिन घर में कुर्ब सां रहियासीं न त गफ़ार साईं ऐं कमाल खान बि कुर्ब सां ई रहंदा। साईं कमाल ऐं साईं गफ़ार, उन्हनि ॿिन्हिनि जा इख़्तिलाफ़ मुंहिंजी शादी खां पहिरियों हुया। इहो इल्ज़ाम तूं मूं ते न हण। जेकॾहिं तूं ऐं मां चाहियूं त भाइरनि में इख़्तिलाफ़ ख़तम थी सघनि था। मर्दनि जा मसला तूं हल करे सघें थी, छो जो मूं वटि एतिरो इख़्तियार ई न आहे। हीअ छोरी त हिन घर में सुकून चाहे ई कोन थी। सावड़े बि अलाह सही जा लख एहसान आहिनि त रबन पुटु होश में अची वियो। रबन जे होश में अचण करे डॉक्टर पाण परेशान आहिनि त एतिरो जल्दी रबन होश में आयो कीअं, जॾहिं त धक बि ॾाढा लॻंदसि। अम्मा मूं चयो हो न, मुंहिंजा भाइर शींहं अथई शींहं। हिननि गिदरनि जा रामबूटा मुंहिंजे भाइरनि खे भला छा कंदा? सच में मां मुंहिंजा पुट शींहं आहिनि शींहं। हा मां आहिनि त शींहं, पर अकुल सफ़ा गॾहनि वारो अथनि। जेकॾहिं न थोरो अकुल हुजेनि हा त ईअं झेड़ा न कनि हा। हिन वक़्तु ओठे वारा ॻीचीअ में पइजी विया आहिनि। इहे ॾाढा ॾुखिया निकिरंदा। अञा ताईं त ओठे वारनि सां पिया मश्करियूं कनि। जीअं न मुंहिंजो रबन पुटु ठीकु थी आयो, पोइ ॾिसजा इन्हनि जा वाका पूरो ॻोठ पियो ॿुधंदुनि। अलाह ख़ैर कयो आहे। रबन ऐं राणे खे बि मिंथ कंदासीं त उहे सब्र कनि, जहिड़े में रखियो चाहे। बाबा तूं त चई थो त मुड़ी वञनि, पर हाणे अदा वारा कोन मुड़ंदा। सही थी चई अम्मा, जेसी ताईं न हिन ओठे वारनि खे अस्पताल भीड़ो न कंदा तेसी ही सुकून सां न वेंदा। गुलाम कुछ समझण जी कोशिश कर। इन वक्त रबन अस्पताल में आहे ऐं उनजा पोयां सभु उन सां गॾु आहिनि ऐं लुकमान जी शादी कराइण जो हाणे पूरो वक़्तु आहे। जेकॾहिं निभागो अस्पताल मां हिते पहुतो ऐं असां शादी में हथु विधो त वॾो गंद कंदो। भले इहो अस्पताल खां घर अचे, चलो छा थी गुज़रे, इन खे पोइ ॿीहर अस्पताल मां मोकिलींदुसि। एतिरो आसान न आहे गुलाम। खणी असां जूं दुश्मनियूं घणे हंधि हलनि थियूं, पर यकीन कर असां पंहिंजे दुश्मन खां अॼु ताईं एतिरो न हिलारायो जेतिरो असां हिननि चरियनि खां लाराईंदा। जेकॾहिं गिची में न पवनि हा न त मां हथ ई न विझां हा। ओठा शादीअ में 8-10 ॾींहं लॻी वेंदा, भले केॾी बि तकड़ छो न कयूं। न काज न दोल दमामा न को सेरा। असां सिर्फ़ु 3 शाहिदनि सां कुंवार खे निकाह करे वठी वेंदासीं। मां सिर्फ़ु एतिरो चाहियां थो त जीअं रब नचे अदा जी शादी जो ॿुधी उनजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वञे। इहो त सही आहे, पर मां कुझु कोन थो ॿुधणु चाहियां। गुलाम तोखे अॼु राति असांखे निकाह जी तारीख़ ॾियणी पवंदी। असां राति जो निकाह करे कुंवार खे वठी वेंदासीं। ठीकु आहे ओठा, राति निकाह लाइ हलिया अचिजो, पर कुझु मुंहिंजा शर्त अथई। कहिड़ा शर्त ॿुधाए? ओठा इहा शर्त तोखे मां राति जो ॿुधाईंदुसि। जेके बि शर्त आहिनि गुलाम तोखे हींअर ई ॿुधाइणा पवंदा। हींअर न ओठा, शर्त तोखे राति ॿुधाईंदुमि ऐं उहा शर्त जॾहिं तव्हां मुंहिंजा मञा न
पोइ निकाह थींदो, यादि रखजांइ। हल दुनिया में कमीना मां भी ॾिठा, पर अलाए इन जो मज़हब दीन अलाए कहिड़ो आहे। खैरू मूं जंहिं कम जो तोखे चयो हुनजो छा थियो? कमाल खान राति मां वियोसि, पर ओठे वारा सुजाग थी पिया ऐं हुननि मूंखे ॾिसी वरितो। पुठे वारनि तोखे ॾिसी वरितो त न को ठका थियो न ई वरी का रड़। मुंहिंजा पीर ज़ोर हुया, असां अञा घिटीअ में उन्हनि जे दर ॿाहिरां हुयासीं त लुकमान ॿाहिरि निकितो। शायदि चौंकी ॾींदा हूंदा। असां त नटाए निकिरी वियासीं, पर उन्हनि जो शक अञा बि मूं मथां हूंदो। कोशिश कंदो अच खैरू, जीअं ई मौक़ो मिलई न इहो कमु करे छॾ। ऐं हा, जेकॾहिं हिन वारे धोखो करण जी कोशिश कई। धोखो कोन थींदो कमाल खान। लाली ओठे वारनि जो ज़िद आहे त राति निकाह हर हाल में थियणु घुरिजे। हाणे तुंहिंजी छा सलाह आहे? मां त चाह थी निकाह करे मथे जो सूर ई ख़तम करे छॾियो। लाली अदीअ खे राज़ी करणो पवंदो। जेकॾहिं राज़ी न थिए न, निड़ीअ मथां लत रखजांइसि। लाली जेकॾहिं राज़ी न थी न त पोइ मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। छा सच में अदा पाण खे मारे विझंदो? या रुगो मूंखे धमकाइण जे लाइ थो चए? हरजी सच में अदा पाण खे मारे विधो, सो बि मुंहिंजे करे, त मां पाण खे सॼी ज़िंदगी माफ़ न करे सघंदसि। गुलाम इहा छोरी कॾहिं कान मञंदी। इहो सोचो त इन जे ज़िद जे करे जेकॾहिं तो पाण खे ख़तम करे छॾियो त मुंहिंजो छा थींदो? लाली राति ओठे वारा निकाह ते ईंदा, जेकॾहिं अदीअ न कई पोइ खणी जेकॾहिं मां पंहिंजो पाण खे न मारियां, पर ओठे वारा मूंखे ज़रूर मारींदा। मरणो त हर हाल में मूंखे ई पवंदो न। इन खां बहितर आहे त मां पंहिंजो पाण खे मारे छॾियां। खुदा कंदो त मीरा इहा हक़ीक़त समझी वठंदी। लाली हाणे वञो अदीअ खे समझाए, राति हर हाल में निकाह थींदो, पोइ ख़ुशीअ सां या ज़बरदस्तीअ सां। हाणे फ़ैसिलो अदीअ जे हथ में आहे त छा थी करणु चाहे। तूं वञी पाण समझाइसि, मुंहिंजी हिकु बि कान ॿुधंदी। लाली तूं पंहिंजे मुंहं सां वञी अदीअ खे समझाए, जेकॾहिं मुंहिंजी ज़रूरत पई त मां बि अचे समझायांसि थो। वञ जल्दी कर, वञ वञ, छॾ न ॻाल्हि, हलो। छा पिया सम्झो सरकार? खैरू छोरी मतां मस्त थी वियो आहे, हिनखे कॾहिं बि कोन मारींदो। हाणे इहो कमु तव्हांखे करणो पवंदो। कुझु ॾींहं सब्र खां कमु वठो सरकार। ओठे वारा हिन महिल होशियार लॻा था वतन। हू हर वक़्तु होशियार हूंदा आहिनि, पर राति हुननि जी अखियुनि में धूड़ विझी इहो कमु हर हाल में करणो आहे। सभु बुटूं ॿधी वञो। जेकॾहिं ओठे वारनि तव्हांखे ॾिठो बि न त हुननि जो सॼो शक खैरू तरफ़ ईंदो। त पोइ ठीकु आहे सरकार, राति कयूं था कोशिश न, पर इहो कमु हर हाल में थियणु घुरिजे। जेसीं ताईं इहा छोरी नथी मरे तेसीं ताईं मुंहिंजी दिलि खे सुकून न मिलंदो। ऐं इहो खुटको रहंदो त केॾी महिल बि छोरी ओठियारनि खे सचाई ॿुधाईंदी ऐं मूंखे बदनाम करे छॾींदी। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।